अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार मैं ग़ज़ाला अबरो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। उन्हनि खां मुल्क नथो हले, असां हलाए ॾेखारींदासीं, असां वॾी दावा नथा करियूं पर नंढियूं दावाऊं करे वॾा कम कया। बलोचिस्तान के हक़ ऐं केपी खे सूबे जो नालो ॾिनो। इक़्तिदार में अची 18 तरमीम आंदी, हुननि तब्दीली जे नाले ते मुल्क खे तबाह करे छॾियो आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो नवाबशाह भरिसां ॻोठ मेहर अली जमाली में कारकुननि खे ख़िताब। आसिफ अली ज़रदारी 2 ॾींहनि जे दौरे ते टंडोली यार्ड पहुची वियो। आसिफ ज़रदारी अॼु जंदड़ आसफा बख्तावर हाउस जो मुआइनो करण सां गॾु पंहिंजी ज़मीनुनि ऐं फार्म हाउस जो दौरो पिणु कंदो। अॻूणो सदर पंहिंजे वेझे साथी ग़ुलाम कादिर मरी जे डिनर तक़रीब में पिणु शिरकत कंदो। इलेक्शन कमीशन पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, सिंध के वडे वजीर सैयद मुराद अली शाह, खुर्शीद शाह, सईद गनी समेत पीपी जे 6 अॻवाननि ते लागू ॾंड ख़त्म करे छॾियो। चूंडुनि जे ज़ाब्ता अख़लाक जी भञकड़ी जो केस जो लिखत में फ़ैसिलो जारी। कराची, हैदराबाद, लाड़कानी, सखर, मटियारी ऐं टंडो जाम समेत गैस जो बहरान संगीन थी वियो। शहरी सख्त तकलीफ़ुनि खे मुंझण लॻा। कराची जे इलाइक़नि डीएचए, सदर, आया चंद्रीगढ़ रोड ऐं भरपासे वारियुनि आबादियुनि में गैस मुकमल तौर ग़ाइब। डीएचए लाइ सुई सदरनि जे इज़ाफ़ी गैस पाइपलाइन जो मंसूबो बि रोलड़े जो शिकार। सुई सदरनि गैस जे तर्जमान जो चवणु आहे त सनतुनि खां गैस जे घरनि ॾांहुं मुंतक़िली ते सनतकारनि स्टे ऑर्डर वरितो आहे। अपोजिशन लीडर मुस्लिम लीग नून सदर शहबाज शरीफ चयो आहे त हलंदड़ महीने में वापारी खसारो रिकॉर्ड $5 अरब खां वधीक थियण मुआशी तबाहीअ जी अलामत आहे। मौजूदा माली साल जे पहिरें 5 महीननि में वापारी खसारो रिकॉर्ड $20 अरब 648 मिलियन थी चुको आहे। डॉलर जे मुक़ाबले में रुपए जे मुल्ह में लाॻीतो घटिताई अची रही आहे ऐं महांगाई वधी रही आहे। उहे मुल्क लाइ सुठियूं ख़बरूं न आहिनि। मईशत पोइते वञी रही आहे। 100 खां वधीक शयुनि ते 17% GST लागू करणु महांगाई में वधीक इज़ाफ़े जो सबबु बणिजंदो। खैबर पख्तूनख्वा जी मकानी चूंडुनि में PTI जी शिकस्त ते रिपोर्ट तैयार। वज़ीर आज़म इमरान खान केपी जे वॾे वज़ीर महमूद खान खे तलब करे वरितो। ज़रियनि मूजिब रिपोर्ट में इंकिशाफ थियो आहे त PTI जी शिकस्त जो बुनियादी कारण महांगाई खां सवाइ वॾा अंदरूनी इख़्तिलाफ़ हुआ। कुझु असेंबली मेंबरनि तरफ़ां तहरीक इंसाफ़ जे नामज़द उम्मीदवारनि खे सपोर्ट न कयो वियो।